हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? ख़ुशि आहीं न? तो जहिड़े भाउ जूं दुआऊं हुजनि कुझु नथो अचे हे मां तुंहिंजे लाइ फ्रूट आंदो आहे खा। पुत्र मूंखे माफ़ कजांइ मूं तोखे ग़लति सम्झो। न मुंहिंजी मिठड़ी अमर न हर हर माफ़ी वठी मूंखे शर्मंदो न कर। ॿाहिरि पुटनि खां माफ़ी वठनि इहो सुठो नथो। इएं सम्झ तुंहिंजी झिड़क मुंहिंजे दुआ जे बराबरि आहे। दुआ जे बराबरि आहे। खुश नसीब हूंदी उहा मां जंहिंजो तूं पुटु आहीं। अमर उहे ख़ुशि नसीब ॿिया न असां ई आहियूं। तूं हिन जी माउ ऐं मां हिन जो भाउ। तुंहिंजो हिन दुनिया में केरु बि न आहे। न मां न मुंहिंजी माउ खे त अलाह हयाती ऐं मुंहिंजो भाउ उहो त लखनि में हिकु आहे हिकु। उहे न न इन्हनि खे कुझु बि न आहे छो जो रिश्ता जे पलांत जी रुकावट बणिजी वेंदा। थी सघे थो दुश्मन तोड़ा पलांत कला इन्हनि खे को नुक़सान पहुचाए। छा थियो पुत्र सोची छा थो? कुझु कोन मां कुझु कोन। शेर जी बि माण्हू आहे ने सम्झा सोलो न अलाह ख़ुशि करेसि जिते बि हुजे ख़ुशी हुजे। मां ख़ुशि दुश्मन जे मातम ते ॾींदसि। ॾिसी तुंहिंजी सुहिणी सूरत ॾिसी तुंहिंजी सुहिणी सूरत ॾिसी तुंहिंजी सुहिणी सूरत माण्हू छा मस्तान तुंहिंजे इनी अलड़ जवानी ते आहे हर को मिठा हैरान। कई खोखर ते एहसान अलाए कीअं अलण चे अची ओ ॾिसी मेंदी तुंहिंजे हथड़नि ते ऐं बर्फ भरियल अथई कपड़नि ते सुहिणा सनम हेड़े सुहिणा सनम ॾाढो थो ठहीं तूं रब जो कसम रब जो कसम ॾिसी मेंदी तोखे हथड़नि ते बर्फ भरियल थे बर्फ भरियल छई कपड़नि ते सुहिणा सनम हेड़े सुहिणा सनम ॾाढो थो वणी तूं रब जो कसम रब जो कसम। ओ दुनिया जी नज़रुनि खां बचाईंदी मौला सुबुह शाम पियो घुरां दुआऊं मां तोला। ओ दुनिया जी नज़रुनि खां बचाईंदी मौला सुबुह शाम पियो घुरां
रब खैर करे बोसवा न लगई यो खुट को अथम हाय खुट को अथम डाढो थो वणी तू सुहना सनम इसी में दी तुझे हथड़न दे बरथ भरल इसी में दी तोखे हथड़न दे बरथ भरल सही कपड़न दे सोना सनम हेड़ सोना सनम डाढो थो ठही तू रब जो कसम रब जो कसम बासु बसी दोसु अमीर पीर दे थोड़ा करे छजई अजु अलण फकीर दे ओ बासु बसी दोसु अमीर पीर दे थोड़ा करे छजई अजु अलण फकीर दे थी यूं ईदू तो उमेदू पूरियूं कयम हेड़ पूरियूं कयम डाढो थो बणी तू सुहना सनम सनम इसी में दी तोखे हथड़न ते ऐं बरथ भरल में दी तुझे हथड़न ते बरथ भरल सही कपड़न ते सोना सनम हेड़ सोना सनम डाढो थो ठही तू रब जो कसम रब जो कसम रावल खान पुरानी कहावत है घणे रमे घर न हले घणे मरते हर न हले तव्हां जैसे तई सलाम कयो तेतर है शेर दिल तव्हां जे लाशन जा मुकाम फरी तो रहंदो रावल खानड़ा वञाए थो दफनाए वठ जाइन पंहिंजे ताकड़े फा के वरी तो साए ए जेकी किन्यूं मुठियूं तई जन मां हिकड़े घर कोन छड़ी तो साए रही करी से किन कौन छड़ी तो मां शहर के कौन छड़ी तो उन जो मौत मुझे हथा ते दो मुझे हथा कौन छड़ी तो कौन छड़ी तो सुल्तान सुल्तान अंदर कंदर पंहिंजे माण्हुनि खे मोकल वन ते चरियो रहा हुन जे पोयां बि तो वञ जी
जहाज के चले काटे हलेगा खबर बात था दुश्मनी लगी पे आप वो भगो धोने दे और काटे वही गति तो बारन सा खेन तो आए बट संभाले खणियल उता कते जहाज के बचल हल जहाज ले हालू घर शर्दिल खड़ो थियो हाणे तुंहिंजो इंतजार कोन कंदासीं छो जो इंतजार जेरन जो कबो आ ऐं अॼु मां तो जरो ई कोन छॾींदुसि रेस नंढड़ा मां त चवां थो वापसि हलियो वञ अञा तुंहिंजे मरण जो टेम नाहे आयो वञ वञी ॿ टे ॾींहं जी ऐं पंहिंजे गुनाहनि में इज़ाफ़ो कर पोइ तोखे मिलाईंदुसि तुंहिंजे हरामी माइटनि सां अरे वञ चरियो नथी डर मुंहिंजे अखियुनि जे आॾो मां चरियो न 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 अरे चरियो ताईं जो वक़्त खां अॻु में मरण आयो आहीं मां चरियो न मां चरियो न शर्दिल तो पानी मौत के आवाज तो नहीं शर्दिल शायद तो के खबर ना मैं कैसे पुट्टा शर्दिल कौन मुके मां सोच रही मुके कौन कौन तोखे मां हिलाल करे छॾियां पर तोखे अञा घणा लाशा ढोइणा आहिनि चरिया मां चरियो न चरियो हिकिड़ो चक्कर न पर 10 चक्कर चलो से चरिया मां चरियो न शेर दिल भला किथे आ मोला साईं शेर दिल की कोण अस्सलाम वालेकुम
वालेकुम सलाम। लखन वठा दे 50 जरूर वठा। तब मसी तो ठहरा यार, चुप तो कराया। तो थोरो अर्ज़ा मुझा बाड़ आई स्टेशन ते वेठा आहिनि भाउ। हिकिड़ो बिशरी तुंहिंजे मुंहं रे मुंहिंजो फीसो कटे खणी वियो, पैसा सभु खणी वियो। तूं त हाणे को ख़बर शहज़ादो हुई न भाउ। अदा मूंखे जेका मदद थी सघई ॾे त मां पंहिंजे ॿारनि खे वठी पंहिंजे ॻोठ वञा भाउ। अच्छा ॻोठ में? हा। खोड़ पैसा खोड़, भाइरनि जे लाइ पैसा खोड़। वरी किराओ फुटो अथसि, उनजी मस्जिद में शुरू पवणा आहे। अच्छा तूं फिल्मनि में बि कमु कंदा? मां तोखे ॾिठो आहे यार। हा मां तुंहिंजो परस्तार आहियां, तुंहिंजी ॾाढियूं फिल्मूं ॾिसंदो आहियां। गिजनी आहे गिजनी। हा बिस्मिल्लाह, अलाह तोखे नेकी ॾे। बोला तव्हां ते पंहिंजो रहम कंदो। भला ड्रामा फिल्मूं ईंदियूं न तव्हांखे? हा ॾिसण यार, असां ड्रामा ॾाढा शौक़ सां ॾिसंदा आहियूं। ॿुधो आहे न? महिरबानी कुर्ब। अरे त यार ऐं इहो भाऊ जेको आहे हीअ भला तव्हांखे मोटाया न वापसि कंदुसि। हा नंबर ॾेई छॾियो। नंबर जी का ज़रूरत कान्हे का, पंहिंजा भाइरूं केॾी महिल ॿिए वारे मिल जाए त बसि ॾेई छॾिजांइ। ऐं तव्हांजो ॿियो को नओं ड्रामो अचे थो छा? साईं में नई फिल्म अचे थी, बाक़ी त VIP फिल्म ॾिसंदासीं अलाह कंदो। अगरि छॾे त सही। छॾे में तोखां वठां थो आख़िरत 100 पेती पेती बबली मिली कुरफन वारी पेती सऊदी अरब मुलो सच्चा दुनिया का हक पेती जरा बाबा तारा ठग जा पुत्र और तेरे तू ठगी मना ठग ठग जा पुत्र ये 100 रुपया खयो थोन ना वो इना के पर कर रहा हूं सही आखे जी बाहर मुंजा स्टेशन दे जरा परेशान हो जान स्टेशन दे मुझे पालिश स्टेशन दे कम हलो जल्दी कर हल दो ना ना बुठड़ो ना है अरे गाल से दो ना आखिर में बुठड़ो ना ना आई खड़ी से ना रे स्टेशन हल जाए इंदा मश्किल न कर कोई पेल हल नजर हां मश्किल न कर वहां को या दुनिया 70 आखिरत बा अचो अन हिकड़ी गोली खाओ आखिरत में ता 70 गोली लॻंदी वे त हिक डी मां मरी वेंदी सै मरी वने उको ही मरी वने पर मुझे पोया न तो के कुछ कौन थिंदो तो के मरण कौन दिस कौन तो साथ के मरण गाला मुसा सूबेदार नहीं बैठा है तेरे को तुझे नहीं बोलने को हल्ला पुलिस आए साथियों सूबेदार तवा ये सबुर कयो थाने ते वेठा
जो ॾींहुं अॼु मुंहिंजे भाउ खे या तव्हां इहो ॾिसण था चाहियो त असां मां को ॿियो मरी वञे पोइ निकिरंदो। जेकॾहिं हिन जाइ ते असां वारो यार साहब खान हुजे हा त वैसे फर्ज़ में यारी ना हलंदी। फर्ज़ आहे जेकर इंसाफ़ करणो आहे त यारी खे पासे ते रखणो ई पवंदो आहे। ऐं सूबेदार तू जो शहर सां यारी पियो निभाई उनखे हींअर ताईं गिरफ़्तार न करे? यारी कानून जी सो भी कातिल सां। बच्चा सुल्तान जिते कानून जी यारी कातिल सां हूंदी आहे उते कानून जे नाले ते दलाली कई वेंदी आहे। उते कानून जे हूंदे में लाकानून जो राज हूंदो आहे जेको आज़म खान जे हूंदे नामुमकिन आहे। रईस रावल खान तव्हांजो के में शक या न सूबेदार साहब रेस वेचारे त अॼु ताईं कंहिं बेज़ुबान खे हुश न आहे कयो त माण्हुनि सां वेर कीअं विझंदो? बाबा रेस रावल खान ऐं उनजो ख़ानदान त हिन सॼे ॻोठ वारनि जे लाइ छपर ई छांव आहिनि। बल्ब विसाए त पोइ शेरदिल ॿारहं रेस तव्हां को खुटको न कयो त पोइ ठीकु आहे आज़म खान तूं बि कोशिश कर असां बि कोशिश कयूं था। इहो शेरू थींदो केरु आहे छो त रावल जो रवाज आहे रड़ नवाको हिकिड़ो ई धमाको। जो पुत्र शमना मुझी जीजा मुझे मां तुझो पुत्र शमना जंहिंखे रेस नादर खान ऐं रावल खान मजबूर करे शेर दिल करे छॾियो। मुझी मां तुझो पुत्र शमना आहियां। शमना मुझी महाजी सामू रही करे भी का परे रहे छो पुत्र छो मां सोचो हो जॾहिं रावल खान जी हवेली के वीरान कंदुस तॾहिं तुंहिंजे घर के गुलो गुलजार करना ही तुझो पुत्र तुझे साम्हूं ईंदो मर इहो सोचो हुम त ही तुझो पुत्र तुझे साम्हूं ईंदो पर अॼु तुंहिंजी दुआ ॾिसी ऐं तुंहिंजी अखियुनि जा हे लुड़क ॾिसी ही पुत्र बर्दाश्त न करे सघियो मुंहिंजी अमर न करे सघियो। तो पोइ हल अच मूंसां दिशान के भी सच्चाई ॿुधा। न मुंहिंजी अमर रावल खान अन्या जिंदा है। बस पुत्र कानून के हाथ में न खण। इस पुत्र हाँ तो के वरी विञाइण नथी चाहियां। जो पाण के कानून जे हवाले कर खड़ा थियो हाणे
न साहब साहब जिंजा तू चंगा मर्स थी आयो उन्हनि जे लाशनि ते तू मूंखे हथ खणीअण ते हीअं मां पंहिंजो पाण खे कोन गिरफ़्तार कंदुसि। उन खां अॻु में जो मूंखे तुंहिंजी गिरफ़्तारी जो वारंट मिले पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर। तो सां इंसाफ़ थींदो ऐं ज़रूरु थींदो। जेकर तूं हीअं गिरफ़्तारी पेश कंदे त मां कोशिश करे तोखे घटि में घटि सज़ा ॾियारींदुसि शेरदिल। पुत्र हिसाब सही तो चले न मर न ई साहब राग भाग रिग कामोरन जान। शेरदिल तू मूंखे ग़लति थो समझी। मां न तुंहिंजे दुश्मन जो न मां इंसाफ़ ऐं कानून जो हमदर्द आहियां। मूं मां जी दिल थी चवे त हिसाब तुंहिंजी भलाई लाइ पोतो आहे। सच्चाई तुंहिंजी अखियुनि में ज़ाहिर आहे। अम्मा ई वॾेरनि जा माण्हू आहिनि ई मूंखे उते अहिड़ी ज़लील कंदा तूं छो नथी सम्झी। मां चई मरेगा कानी जे पहिरीं। अम्मा तू हिन अधे कानून खे नथी सुञाणी। मुंहिंजी अम्मा तूं सम्झ कुझु नथी वञी छो न सम्झी वञी। तुझी इहा मर्ज़ी आहे त भले तूं चई थी त ही तुंहिंजो पुटु मरी वञे। ठीकु आहे हल साहब। वाह जी खबर नहीं है माना तो यो शेरू दिलड़ो रोशुअ जो पुट ऐं वो छोरो न जो भावा ऐं वा पोड़ी उन जी मावा त पोइ बाबा साईं उन छोरे सां गॾु उन जी मां खे बि हिते था दफ़न कयूं। बाक़ी रहियो शेर दिल उन जो कम पाणे कानून कंदो। न भोतारा शेर दिल वारी फिल्म वरी बि तव्हांजी गिचीअ में पवंदी छो त सूबेदार आज़म खान उन पोड़ीअ सां वाइदो कयो आहे त तोखे इंसाफ़ मिलंदो भला बि विसाए। भोतारा इंसाफ़ थींदो मतलब त शेर दिल कोर्ट पहुचंदो ऐं जेकॾहिं शेरू कोर्ट पहुतो न त चिकताण असांखे बि थींदी। जावेद समझी तो न? समझी आसीं चाचा साईं। ये शेर दिल कोर्ट कौन पहुचंदो? ओ ये छो त रावल जो रवाज रण नवाको हिकड़ो ही धमाको हिकड़ो ही धमाको। शाहनवाज कर खबर किया पैर भरे आयो है। इस रावल खान है शेर दिल तुझो दुश्मन न पर असां जो भी दुश्मन है ऐं उन जो खात्मो असां गॾिजी करे सघूं था। सुठो थियो जो सही वक्त ते आहे। हिन शेरूअ खे त हाण असां सभई गॾिजी मौत ॾींदासीं छो त रावल जो रवाज आहे। नवाको हिकड़ो ही धमाको
हिकिड़ो ई धमाको। तूं त असांजो सभु कुझु आहीं, तुंहिंजे मथां 1000 जानियूं कुर्बान, पर ॾुख हिन ॻाल्हि जो आहे कि दुश्मन जे मुक़ाबले करण असांखे देर ॿुधाई, देर। रावल खान, सिर्फ़ तुंहिंजो नालो खण, नालो, बाक़ी ज़मीन खां वठी आसमान ताईं शोला ई शोला ॾिसंदे, शोला। हाँ रईस, तव्हांजे हिन गुलामनि खां चुक थी वई आया जो असांखे चवण जी तकलीफ़ ई न कयव। तव्हां मुंहिंजूं ॿई ॿाहूं आहियो, ऐं ॿाहूं इंसान तॾहिं इस्तेमालु कंदो आहे जॾहिं पाण जहिड़े में लहे। पहिरें मां चुप न ई लाहोसि जो मूंखे दुश्मननि जी ॼाण न हुई, पर हाणे मूंखे हिनजे अॿनि ॾाॾनि जी ख़बर पइजी वई आहे। अरे बाबा जोगी, बाहि ॼण त कमदार जो कमु आहे बाबा। छो था मुंहिंजे पेट ते लत जो बल्ब विसाए? वैसे तो असां लाइ छा हुकुम आहे? तव्हांखे सिर्फ़ एतिरो करणो आहे जीअं नांग बि मरे ऐं लठ बि बचे। मतलब त असांजे दुश्मन शेरूअ खे पुलिस जे चुंगल मां ईअं आज़ाद कराइणो आहे ईअं लॻे त शेरू धाड़ेलनि जो साथी आहे, ऐं पोइ शेरूअ जी आज़ादी शेरूअ जो मौत बणिजी वञे, मौत। वैसा तूं बेखुटको थी पंहिंजूं जागीरूं संभाल, बाक़ी तुंहिंजे निंड फिटाइण वारनि जूं अखियूं हमेशह लाइ बंदि थी वेंदियूं। तव्हां शेरूअ जूं ॿई अखियूं पूरे छॾियो, मां हुनजे ॿिए खानदान जा लाश वञी दफ़नाईंदुसि, छो त रावल जो रवाज आहे। अमा भी तो छा कयो? सालन जे इंतजार खां पोइ हथ आयल पुट खे बेरहम समाज जे हवाले करे आई आहीं। जेकॾहिं हू तुंहिंजो भाउ आहे त मुंहिंजो बि पुट आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। हेलो हेलो दिशान। केर? सुमाला? दिशान दिशान ही मूंखे मारे छॾींदा। मां साले कीअं रात कयो आहे। अच दिशान मूंखे वठी वञ, अच दिशान अच। मरी वञ, मरी वञ। छो तुझे जिंदा रहण या मरी वञण सां कंहिंखे को फ़र्क़ु कोन थो पए। छो जो तुंहिंजो ॾोह इहो आहे तूं रेस रावल खान जी थी आई। हेलो हेलो शुमाइला हुई छापी चवे पई त मां हिते मरी वेंदसि, मरी वञे ते में असांजो छा? छा चई? मुंहिंजी नो हुन ज़ालिमनि जे हथनि में मरी वञे? न मरंदी शुमाइला। नंढड़े लाकुर खां वठी तुंहिंजी अखियुनि में तुंहिंजी हर ख्वाहिश खे पढ़ंदी आई आहियां। मूंखे ख़बर न हुई पुट त तूं हुन सां एतिरो प्यार कंदो हुई, ऐं तुंहिंजी प्यार जी ताक़त दुनिया जी हर दीवार खे त्राहे पट करे छॾींदी। वञ पुट, हिन मां जी दुआ तोसां गॾु आहे। वञ वञ, मुंहिंजी नौह खे वठी आ। मां
जबल आजम खान जने मारियो जुरत जी तारीफ करनी पवंदी छोरा तुझी बेहया जो को मिसाल कोन जलेब तहां पुलिस करो क्यों माई जबल शेर दिल जे पोया मिलास है ठीका जोगी यही थी तो आयो बुनाई रोशन नांग जान जेजो मौत मुंह कयो रावल खान छा मुंह न के मौत न हो मुंह छोता न रावल खान सा बगावत कई रावल खान जे उसूलन सा बगावत कई तुझे शेरुआ जो कम तमाम थियो बाकी रहियल आई तू आई तुझी पोटी मां उन जो अंजाम एड़ो कंदस मां एड़ो कंदस जो ई गोठा वाला याद कंदा चाचा न छोरे जो सिर लुड़ी गोठे जे चौक ते टंगियूं हां दा हां सही तो चई जे बियो को बागी असांजी हवेली ने नजर न खड़े होता रही है ये कम पूरो करी से बलब विसाए तोखे मरण जी ॾाढी जल्दी आ छो तो शींह जे वात मां खाधो कढण जी जुरत कीअं कई तहां शींह न बगैर आयो बगैर तहां हिन दौर जा फिरौन आयो अज तहां जे ताबूत में इंतकाम जा किला आविंदा तहां जे जुल्म जो किताब बंद थियण वारो है रेस रावल खान बंद थियण वारो इन खां उन किताब के मां बंद कंदस मां उन जे आखिरी बरकत तुझे मां जो दास्तान लिखंदस मौत जो दास्तान जिन पुटन सा मां
जी दुआ गद हुजे अरे उन्हनि खे तो जड़ा पलीत कुछ भी नथा करे सघन सिद्धो थीणे अचे जी गोली रावल खान असा पहुंची आऊं घबरा ना शाने पंजो ख्याल कदे ओड़ी ये तो मन नंढड़ो आ इतना तो गोली लगी थी बंजड़ी आज जो कमदार मरी हुए गरीब मानू तो वही भजा बे मुके बंदूक छो है यो रत वयो चंगो छो जो यो रत तुंजो ना उन्हनि गरीबन जो दिशान पुट
मुके माफ कर मां वडरे दे चवण ते ये कयो मुके माफ कर माने वना मुके माफ कर बच्चा खबर आ तू वडेरे सा भांगे भाईवारा ही हर कत्ल में हर डोह में बराबर जो हिस्सेदार आहीं तो चो मरण लाजमी आ बता रही निकल बता रही भला भरोसा चपना ये चौकी की जिंदगी चाहिए तो हथियार फटका गाडे रेस फुटबॉल आंगरवती तो डब्बा जी तो अज मां तुझो अड़ो तो हशर कंदस जेके भी सालमान अज नी खाटी तो बहु करे भजी विंदा हाणे गोली हणण जी कोशिश कई न तो हिन तुझे भाउ जी खोपड़ी उड़ा छॾंदासीं नादा अच्छा ॾिने वॾे रखे इन असां त ॾाढा ज़ुल्म कया आहिनि बाबा साईं खे मारियो अथई सोची छा तो शरदल हथियार चाचा संजय वाले कर जो बामो पिया दो मुझा बात खारसा कर छा ख्याल आहे तुंहिंजो हा सुट हिन मुंहिंजे बाबा साईं खे मारियो अॼु हिन खां पलां थो चढ़ाए न मारो मैं भाग
तो ही तो समाज दुआ करनी जो मैं मरना नहीं उत्ते दा उत्ते भाव जा उत्ते कौन थंदुई जो तो रावल जो रवाजा रण नवाको हिकड़ो ही धमाको Mungkin mar. चरिया मचना तुझो पी रावल चरियो तुझा भाई चरिया तुझा सोट चरिया तुझो सजो खानदान चरियो मचना 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 अज मां तुझा इन हथन सा आंटा कढंद से पिपड़ा कढंदो साईं
चवन तो इन रावल जो रवाज रड़ न वाको हिकड़ो ही धमाको हाने हिकड़ो धमाको न रहंदो न वरी रड़ रहंदी मां तुंजी या काकड़े मां ज़ुबान ही कढी छडींदस ठीक ताही मां ठीक आ पर मुंजा भा मुखे तुंजो वडो ख्याल जे तोखे कुछ थी वने ता अमर के केड़ो जवाब दा ओरे दस भाजे तुंजो इंतजार थी करे वन मिली निशान तू देखता ही ना हाँ निशान निशान ठीक दिल पंहिंजो पाण के कानून के हवाले हाँ मां कोशिश कंदुसि तोखे घटि में घटि सज़ा अचे छो त तो बेगुनाहनि जो खून नाहे कयो ज़ालिमनि जो खून कयो आहे ज़ालिमनि जो जेको कानून खे कमु करणो हुयो उहो तो करे ॾेखारियो आहे शेरदिल तोखे गिरफ़्तार करणो पवंदो छो त कानून जो कुझु मजबूरी आहिनि मिला